हिंगोर जगह खबर शामिल कंदासीं त पाकिस्तान पीपल्स पार्टी लेडीज़ विंग जी मरकज़ी सदर मैडम फरियाल टालपुर ताज़ो पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत कंदड़ पीर सैयद कासिम अली शाह लक्यारी सैयद मुहर्रम अली शाह लक्यारी जी दावत ते हिंगोर जा लक्यारी हाउस ते आमद PS 30 जे आज़ाद उम्मीदवार उस्मान नारेजो ऐं PP उम्मीदवार नईम खल जे हक़ में हथ खणण जो ऐलान कयो ऐं मैडम फरियाल टालपुर जे हथ ते पाकिस्तान पीपल्स पार्टी में शामिल थी वियो, जॾहिं त GD अॻवान रोशन राजपूत पिण पाकिस्तान पीपल्स पार्टी में शामिल थियण जो ऐलान करे छॾियो आहे। 8 फरवरी ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अवामी समुंड मुखालिफ़नि खे लोढ़े वेंदो। बिलावल मुल्क जो वज़ीर आज़म थींदो ऐं PP उम्मीदवारनि खे कामयाब कयो। सिंध समेत मुल्क में PP हुकूमत ठाहींदी। फरियाल टालपुर जो हिंगोर जा में ख़िताब पाकिस्तान पीपल्स पार्टी लेडी विंग जे मरकज़ी सदर फरियाल टालपुर जो हिंगोर जा लक्यारी हाउस ते आमद तकरीब में PS 30 जे आज़ाद उम्मीदवार उस्मान नारे जो फरियाल टालपुर जे हथ ते PP उम्मीदवार नईम खल जे हक़ में हथ खणी PP में शामिल थियण जो ऐलान कयो, जॾहिं त नौशेरो फिरोज़ NPP अॻवान हाजी रोशन राजपूत पिण पाकिस्तान पीपल्स पार्टी में शामिल थियण जो ऐलान कयो आहे। तकरीब खे पाकिस्तान पीपल्स पार्टी लेडीज़ विंग जे मरकज़ी सदर मैडम फरियाल टालपुर चयो आहे त PP वॾो समुंड आहे। सिंध जे माण्हुनि जे PP ख़िदमत कई आहे, तरक़ियाती कमनि सां गॾु नौकरियूं ॾिनियूं आहिनि। बरसाति में जॾहिं तबाहकारियूं थियूं उन वक़्तु PP अवाम सां गॾु रहियासीं। PP समूरे मुल्क में शायल आहे। हुननि चयो त भुट्टो साहब ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो अवाम लाइ रत ॾेई वई आहे। सिंध जे लाइ असां पंहिंजी जानियुनि जो नज़रानो बि ॾेई सघूं था। हुन चयो त असां चाहियूं था त बिलावल मुल्क जो वज़ीर आज़म थिए। 8 फरवरी ते सभिनी खे पोलिंग ते निकिरणो पवंदो। हुन चयो त असां खटी वेंदासीं। असांजो हिकिड़ो नारो आहे त ठपे ते ठपो तीर ते ठपो लॻणु घुरिजे। हुन चयो त पीर काज़िम शाह सां वाइदो कयो हुयो, जेको अॼु निभायो आहे। सैयद काज़िम अली शाह बहितरीन प्रोग्राम कयो आहे। हुन चयो त PP हमेशह ग़रीब मिसकिन माण्हुनि जी मददगार रही आहे। तकरीब में PP अॻवान पीर काज़िम अली शाह लक्यारी ख़िताब कंदे चयो त असां जिते बि रहियासीं उते सचा रहियासीं। PP असांजो घरु आहे, जिते हाणे असां पंहिंजे घर में वापसि आया आहियूं। PP जे उम्मीदवारनि खे कामयाब बनाइण लाइ राति ॾींहुं जिदोजहद कंदासीं। हुन चयो त PP अवामी जमहूरियती पार्टी आहे। इलेक्शन में PP कामयाब थींदी ऐं बिलावल भुट्टो सरदारी मुल्क जो वज़ीर आज़म थींदो। तकरीब में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मरकज़ी अॻवाननि सरदार खान चांडियो, सरदार सुहेल अनवर सियाल, जावेद अली शाह जीलानी, नईम खल, सैयद इब्रार अली शाह, सैयदा नफीसा शाह, हालार वसाण, साजिद अली खान बांभण, गसाला सियाल, सैयद बचल शाह जीलानी, डॉक्टर महरीन भुट्टो, पीर सैयद माशूक अली शाह, ग़ुलाम रसूल सहतो, हसन हुसैन अली शाह जीलानी, एजाज़ बुगियो, शाहनवाज़ कलोड़ो, सैयद फहद अली शाह जीलानी ऐं लतीफ़ शेख समेत PP जे अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मरकज़ी अॻवान सैयद कासिम अली शाह लक्यारी, सैयद कासिम अली शाह लक्यारी, सैयद मुहर्रम अली शाह लक्यारी, सैयद अब्बास शाह लक्यारी तकरीब में आयल महिमाननि खे सिंध जी सूखड़ी अजरक ऐं लूंगे जा तोहफ़ा पेश कया।